अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हांजे लाइ स्टार स्पेशल रेसिपी खणी आया आहियूं जंहिंजो नालो आहे चेरी लेमनेड। ही चेरी जो शरबत ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों असां हिते खयूं आहिनि 1 कप जे क़रीब चेरीज़, ऐं चेरी जा बीज अलॻि करे छॾिया आहिनि। हाणे हिकु पतीले में विझूं था 1 कप चेरीज़, खंड विझूं था 1/2 कप ऐं पाणी विझूं था 1 कप जे बराबर। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ विचोरी बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ विचोरी बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था लूणु 1/4 टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां चेरी जे मिक्सचर खे हिकु साइड ते रखी छॾींदासीं ऐं रूम टेम्परेचर ते थधो कंदासीं। रूम टेम्परेचर ते चेरी जे मिक्सचर खे थधो करण खां पोइ हाणे विझूं था हिकु ब्लेंडर में ऐं लाइम यानी साए लीमे जो 1/4 हिसो विझूं था ऐं लीमे जो रस विझूं था 3 टेबल स्पून। हाणे चङी तरह सां सभिनी शयुनि खे ब्लेंड कंदासीं। सभई शयूं चङी तरह सां ब्लेंड करे छॾियूं आहिनि त हाणे हिकु छाणी जी मदद सां असां चेरी जे मिक्सचर खे जग में विझूं था। ऐं विझूं था 4 गिलास पाणी। चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे हिकु गिलास में असां खयां आहिनि कुझु आइस क्यूब्स ऐं 2 अदद चेरीज़ विधियूं आहिनि ऐं विझूं था मज़ेदार चेरी लेमनेड ऐं गार्निश कयूं था लेमन स्लाइस सां। ऐं फ्रेंड्स, असांजी मज़ेदार ऐं रिफ्रेशिंग चेरी लेमनेड बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।